खिपरों में भी पूरे मुल्क की तरह पाकिस्तान की 78वीं जश्न आज़ादी मार्का हक कौमी जोश और जज्बे के साथ मनाई जा रही है। मार्का हक के मौके पर अहले सुन्नत वल जमात की जानिब से जमात उलमा सिकंदरिया पाकिस्तान, क्रेन पार्टी और देगर मजहबी जमातों की जानिब से रमजान शहीद चौक से सूर्या बादशाह चौक तक एक अजीमुशान रैली निकाली गई। रैली की क़यादत मुफ्ती अहमद अली सिकंदरी, मुफ्ती सिराज अली सिकंदरी, कारी शाहिद सिकंदरी समेत देगर उलमा इकराम कर रहे थे। शहीद चौक पर नजरिया पाकिस्तान पर उलमा इकराम ने खिताब किया। मुल्क यकीन कयो उलमा मदरसन जा तालिब या जिते आवाज़ पहुचे थो उनके ॿुधाइण चाहियां थो त असांजे मुल्क जे आज़ादीअ में आलमन जो वॾो किरदार आहे। उलमान हिन पाकिस्तान जे आज़ादीअ में किरदार अदा कयो ऐं ख़ासि तरह सां हिन बरे सगीर जे अंदरि हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह तन मन धन जी बाज़ी लगाई, पंहिंजा हुर कुर्बान कया ऐं पंहिंजी जमात दरबदर कई ऐं पाण बि अल्लाह जे राह में कुर्बान थी विया। दुनिया जे तारीख़ुनि में जेके बि सिपा सालार हुया, जेके बि अॻवान हुया, उन्हनि जी क़ौम त कुर्बानी ॾिनी लेकिन उहे अॻवान सलामत रहिया। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह वाहिद सरपंच सालार ऐं सरवान हुयो जो जमात खे बि कुर्बान कयो, पंहिंजी जान जी बि बाज़ी लगाए छॾी। जाग उठे हैं अहले सुन्नत गूंज उठाए नारा है, दूर हटो ए दुश्मन मिल्लत, पाकिस्तान ही वतन अजीज जेको आहे इहो वतन अजीज एक क़ौमी नज़रिए जो नालो आहे, यानी इस्लामी जेको जमहूरी इनके निज़ाम चयो थो वञे उन जो मक़सद इहो आहे त हिन जो बुनियादी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ते रखियो वियो आहे। यानी मुस्लमान हिकु मिल्लत आहिनि, उन्हनि खे आज़ादी इन जे लाइ ॾिनी वई त जीअं हू रसूलुल्लाह जे दीन ते सही अमल करे सघनि। हो मेरे दम से यूं ही मेरे वतन की जीनत, हो मेरे दम से यूं ही मेरे वतन की जीनत, जिस तरह फूल से होती है चमन की जीनत। कुछ तो बात है कि मिटती नहीं हस्ती हमारी, कुछ तो बात है कि मिटती नहीं हस्ती हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे ज़मा हमारा, तौहीद की अमानत है सीनों में हमारे, तौहीद की अमानत है सीनों में हमारे, इसलिए है अब तक नामो निशान हमारा। यूनान और मिस्र और रोमा सब मिट गए इस जहां से, मगर अब तक बाकी है नामो निशान हमारा। आज इस खुशी के मौके पर मैं गाजी मुमताज हुसैन कादरी को सलाम पेश करता हूँ जिसने हक अदा कर दिया। अल्हम्दुलिल्लाह उलमा इकराम की जो काविशें कोशिशें निज़ाम मुस्तफा के लिए मैं उनको सराहता हूँ, उनको अकीदत से सलाम पेश करता हूँ। अल्हम्दुलिल्लाह असां आज़ाद क़ौम आहियूं, पर इन आज़ादी जे पोयां असांजे वॾनि उलमा आहिनि, असांजे वॾनि बुज़ुर्गनि जो कुर्बानियूं आहिनि। हीअ असांखे आज़ादी को राति जे सुम्ही सुबुह जो उथण सां असांखे आज़ादी न मिली। हिन आज़ादी जे पोयां वॾनि वॾनि उलमा क़ैद कटिया, वॾनि वॾनि उलमा वॾियूं महिनतूं मुशक़तूं कयूं, पंहिंजे जाननि जो कुर्बानियूं ॾिनियूं, पर वॾनि उलमा खे तूफ़नि जे मुंहं ते रखाए उन्हनि खे फ़ायर कया विया, उन्हनि जा जान जा टुकड़ा टुकड़ा कया विया। पर मुंहिंजा अज़ीज़ भाउ तव्हां ऐं असां ही पंहिंजूं तूतालियूं वॼाए ही ट्रमा करे को आज़ादी हासिल नथा करे सघूं, पर इन आज़ादी जे लाइ असां सभिनी खे जहाद जे लाइ तयारु थियणो आहे। असांजे अंदरि जहाद जो जज़्बो पैदा करणो आहे। असांखे निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ राति ॾींहुं महिनत ऐं कोशिशि करणी आहे। जेको पाकिस्तान असांखे मिलियो आहे इन पाकिस्तान जी कुर्बानी जे अंदरि हज़रत पीसे रोज़े वारे रहमतुल्लाह अलैह जे बचड़नि जी कुर्बानी शामिल आहे। करबला जी सरज़मीन जी तारीख़ के पढ़ो ऐं हज़रत सूर्य बादशाह जी तारीख़ के पढ़ो। हिस तमामु टिघी उमिरि रखे थो। करबला जी सरज़मीन ते जेको वाक़ियो आयो हज़रत इमाम हुसैन जे शहादत जे ॾींहं ते सिर सां उन्हनि छा कुफिन कयो हो ऐं असांजे महबूब मुर्शिद पीसे सूर्य बादशाह खे शहीद करण खां बाद असांखे उनजो जिस्म अदर बि कोन मिलियो आहे।
इन कुर्बानी में उन जो रत शामिल आहे, उन जे खानदान जो, उन जी जमायत जो, जे जमायत के कुकुर जी मशीन में कुतरे हो, पर पाकिस्तान जी आजादी जे लाइ हमेशा पीर पागारो अगुवाड़ आहे। रैली के सरकार ने हाथों में सब्ज नारंगी परचम उठाए हुए थे। पाकिस्तान जिंदाबाद, पाक अफवाह जिंदाबाद के नारे लगा रहे थे। कैमरामैन फजल उमरानी के साथ अब्दुल रज़ाक राजपूत, अवामी न्यूज़ किप्रो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।